पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जिन दोस्तनि ही प्रोग्राम रखियो आहे या इन में हिस्सो वरितो आहे, अल्लाह मिठड़े खां दुआ आहे त अल्लाह ताला उन्हनि जे माल इज़त औलाद में भी बरकत अता फरमाए। यार सच इहो आहे, जेको इंसान आयो हिकिड़े ॾींहुं वेंदो, अचण में तरतीब आहे। जेसिताईं रिश्ता याद तड़ ॾाढो, पड़ ॾाढो, पोइ ॾाढो, पोइ अबो, पोइ माण्हू पाण। अचण में ईअं पाण तकड़ में न जायो, अॻ में हिन जो अबो जायो, वरी उहो उन खां ॾाढो जायो, अॻ में उन ॾाढे खां अॻ में पड़ ॾाढो जायो, उन खां अॻ में तड़ ॾाढो जायो। ईअं सिस्टो माना सिलसिलो हलंदा, माना तरतीब सां। वञण में वरी कुदरती तरतीब न आहे। पड़ ॾाढो ई वेठो, केतिरनि जो टोटो, पुट जो पोटो, उहो फौती कुराड़ो, कुराड़ो उबड़ो थी हले, लठ जे सहारे को सवाइ न हली सघे, उहो वेठो आहे। नौजवान पोटो वियो, अबो पाण वेठो आहे, पुट वियो। अचण में तरतीब, वञण में तरतीब न। ख़बर न आहे त केॾी महिल मौत जी घड़ी आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो 5 शयुनि जे लाइ, पाण फरमाए त इन्हनि खे मूंखां सवाइ कोई नथो ॼाणे। घणी शयूं बा? 5 शयूं। इंदहु इल्मु स्साअ व युनज़्ज़िलुल गैस व यअलम मा फिल अरहाम व मा तदरी नफ्सुन माज़ा तक्सिबु गदा व मा तदरी नफ्सुन बिअय्यि अर्दिन तमूत। फरमाए अल्लाह ही जाने थो त क़यामत कॾहिं थींदी। क़यामत जो इल्मु कंहिंखे कोन्हे, अल्लाह खां सवाइ कंहिंखे कोन्हे। वयुनज़्ज़िलुल गैस, मींहुं कॾहिं पवंदो, केतिरो पवंदो, कहिड़ी जाइ ते पवंदो, कहिड़ी जाइ ते न पवंदो, केतिरियूं फुलियूं पवंदियूं, इहो अल्लाह खां सवाइ कंहिंखे इल्मु कोन्हे। इते सुवाल थींदो रेडियो मेडे ते ॾसींदा त फलाणे ॾींहुं मींहुं पवंदो। इहो औज़ारनि जे ज़रिए मालूम कंदा। औज़ार घणा? औज़ार में 5 लखा। उहे कुवतूं जंहिंसां इल्मु माण्हू खे थींदो आहे त हीअ शइ थींदी। उहे 5 जूं कहिड़ियूं? हिकिड़ो आहे कुवत लामस, ॿी बासरा, साईं सामिया, इन्हनि जा नाला। माना कीअं? अखियूं बंदि अथसि, कंहिं शइ खे हथु लाथईं, नाबीन माण्हू ईअं लाहे करे चई त हीअ इनक, ॾिठई त कोन, पर हथ सां हथु लाहे ॾिठई त हीअ लोह जी शइ आहे, हीअ वरी प्लास्टिक जी आहे। हथु लाहिण खां इहो बि इल्मु थियो। ॿियो इल्मु कहिड़ो आहे? ज़ाइक़ा, ज़बान सां चखणी, हे खटो आहे, मिठो आहे, कोड़ो आहे। ईअं का शइ पई हुजे, केरु ॾसे ही कहिड़ी शइ आहे, ॾिठल न हुजेसि, चखियल न हुजेसि, ख़बर न पवंदी। माना इनखे वरी ज़बान सां, इनखे चइबो आहे ज़ाइक़ा। माना ज़बान सां चखी करे ॿुधाईं त हीअ ई शइ आहे। 2 टी उहा त बासर, अखियुनि सां ॾिसी करे ॿुधाई हे बल्ब आहे, हे दरवाज़ो आहे, हीअ भित आहे, हे पखो आहे। हूअं ख़बर न पवंदी त छा आहे। मौलाना मोल साहिबु चवंदा त कंहिंखे माण्हू खे वञे जो हाथीअ सां गॾु बीहारियो ऐं सूंड ते छड़ा हथ घुमरायोसि त हीअ सूंड नाबीन हुजे, उहो कसम खणी चवंदो त हाथी हीअं थींदो आहे, सूंड वारो इशारो ॾेखारींदो। माना इहा शइ कुवत ॾिसण वारी, कुवत चखण वारी, कुवत हथ लाहिण वारी, कुवत साम्हूं ॿुधण वारी। माना ॿुधी करे कन जो आवाज़ ॿुधई कन सां फलाणी शइ, हाणे ॾसींदे यार फलाणी शइ आहे। इन्हनि खां सवाइ जेको इल्मु हुजे उहो अल्लाह खां सवाइ बि कंहिंखे कोन्हे। मींहं जो ॾसींदा आहिनि त फलाणे ॾींहुं मींहुं थींदो, उहो छा कीअं ॾसींदा आहिनि? उन्हनि वटि औज़ार आहिनि। अॼु हिन फिज़ा में जो हीअं करे बीहारियो, जंहिं पासे ॾे झुड़ हूंदो उहो औज़ार उन पासे जो ॾसींदो। कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो हूंदो त मोरी साहिबु खणी ईंदा आहिनि मस्जिद जी तामीर कराइण जे लाइ,
पोइ हिकिड़ो कुतुब न मां खणी ईंदा हूंदो त तव्हांजे हथ में आहे पर हुन में अहिड़ो सिस्टम लागू करे रखियो अथव जो तव्हां झंग में हुजो काथे बि हुजो उनखे फेराए करे बीहारींदो त तव्हांखे तीर सां ॾसींदो त बैतुल्लाह हेॾे आहे हालांकि तव्हांखे हूअं ख़बर न पवंदी हाणे मस्जिद ठही पई आहे त मेहराब हेॾे आहे त ख़बर आहे बैतुल्लाह हेॾे आहे अहिड़ो झंग जाते का शइ ख़बर न पवे उन जाते कुतुब मां आणे करे रखींदो त बाबा क़िबलो कहिड़े पासे ॾे आहे हिन पासे ॾे आहे हाणे भले थोरे हज़ारे मैल परे हुजे तॾहिं तव्हांखे ॾस ॾींदो त क़िबलो हिन पासे ॾे आहे ईअं औज़ार आहिनि जेके औज़ार ईअं ॾस ॾींदा त हिन पासे ॾे झुड़ आहे हिन पासे ॾे बारिश हले थी पई इन जो रुख काॾे आहे इहो रुख ॾखिण ॾे थो थिए उत्तर ॾे थो थिए ओलह ॾे थो थिए ओभर ॾे थो थिए उहो ॾसींदा ऐं इन जी रफ़्तार केतिरी आहे उहा रफ़्तार तव्हांखे ॾसींदा त इहो मिंट कलाक में हेतिरा मैल पंधु करे कॾहिं कॾहिं ॾिसण में ईंदो आहे त ओ उहो हवा थी वञे धूड़ियो थियो पर असां वटि कोन्हे असां इंतज़ारु कंदा धूड़ियो थियो अचे वारो हवा थी अचे माना उहो ॾस ॾींदासीं हालांकि असां वटि आहे कोन माना ॾिसी अखियुनि सां ॾस ॾींदासीं त इहा अचे थी स्पीड केतिरी अथसि उहा ख़बर पवंदी छा त स्पीड में हवा पहुची वई हवा अची वियो तूफ़ान अची वियो ईअं थींदो आहे पाणी करे काथे छॾियो ज़मीन में पाणी छॾियो त पाणी बि ईअं ईंदो केतिरी रफ़्तार में वाटर हले थो केतिरी रफ़्तार में अथसि हुनजो लाह काॾे आहे चाढ़ी अथसि लाही अथसि जे लाही अथसि त केतिरी स्पीड में अचे थो इहो मींहं वारो मसइलो बि ईअं ॾसींदा क़ुरान थो चवे त मां अलाह खां सवाइ कंहिंखे ॼाण कोन्हे त मींहुं किथे वसंदो केतिरो वसंदो फुड़ियूं केतिरियूं हूंदियूं अब ख़बर पई ॿुधो था हा ॿी ॻाल्हि इहा टी फरमाए अथव यालम मा फिल अरहाम अमड़नि जे रहम में पेटनि में छा आहे ॿार आहे ॻोढ़ो आहे ॿार आहे त लूलो लंगड़ो आहे या सही सालिम आहे ॿार आहे त अखियूं अथसि की न अथसि इहो ॿार आहे त पूरो कामिल थियल आहे या मुंहिंजो हथ पेर कोन अथसि ॿार आहे त रंग जो कहिड़ो आहे भूरो आहे कारो आहे इन जी ॼाण अलाह से फरमायो त मां अलाह खां सवाइ कंहिंखे चवंदो त अल्ट्रासाउंड जॾहिं अल्ट्रासाउंड जो नालो खयों त माना वाकई मशीन जे ज़रिए थियो मशीन जे ज़रिए न जेको बग़ैर इन शइ को पाण ई पाण ॼाणे उहा अलाह जी ॻाल्हि आहे चौथों फरमाई वमा तदरी नफ्स माज़ा तक्सिबु गदा माण्हू सुभाणे छा कंदो इहा ॼाण कई ॿी सम्झ में न अचेव हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॿुधायां असांजे सिंध धरतीअ जी अज़ीम हस्ती अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां करोड़ा रहम जमीन नाज़िल फरमायो अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि पुट चवनि था बाबा मां हुयमि उन ॾींहुं मां लाड़काणे हुयमि टे पहरी जी नमाज़ डॉक्टर साहब पाण पढ़ाई मां पोयों पढ़ियमि पिंडाल वॾो लॻल हो कुर्सियूं लॻलाहूं शामाना अनाथ सभु कुझु मूंखे ॾसे पियो त हे हीअं थींदो हिन पासे ॾे एतिरा माण्हू हिन पासे ॾे एतिरा माण्हू हे सिस्टम वॾेरनि जो हीअं थींदो ऑफिसरनि जो हीअं थींदो तालिबनि जो हीअं थींदो मूंखे ॾसे पियो टे पहरी नमाज़ गॾु पढ़ी थिए तॾहिं हू तो मोकिलाए करे चई त मां वञा थो पुटनि चयुसि त बाबा वरी केॾी महिल अचिबो वरी भाउ चयुसि पाण चई त तुंहिंजी शादीअ खां पोइ त भाउ ॿिए चयुसि छा थो चई चवे थो शादीअ खां पोइ चई बाबा तव्हांजे मुंहं को इहे लफ़्ज़ ठहनि नथा पुट उहो घोट थो चए इहा कहिड़ी ख़बर आहे गॾो टे पहरी उन्हनि खे चई त जल्दी कयो एको साउंड घुरायो हाजी साहिबु भागनि में आयो अथव ईअं त वरी भॼी वञेव सखर प्रोग्राम अथसि जल्दी कयो उन्हनि चयो ठीकु आहे पाण मूंखे चईंदा हाणे मां हलां थो सखर थोरो कमु बि आहे वरी राति सखर गॾु आहियूं मूंखे छोकिरनि भाऊ राशिद भाऊ नासिर वारनि जल्दी ईको साउंड घुराए करे पंहिंजी मस्जिद में ऐलान करे मूंखां मौलूद चवरायूं रिकॉर्ड कयूं पैसा घोर कयूं वॾा हे मग़रिब जी नमाज़ खां पोइ मां उतां हलियो आहियां इशा जी नमाज़ पोइ सखर ते पहुतो आहियां जलसो थियो आहे सुबुह जी नमाज़ पढ़ंदे अल्लाह मां शहीद थी वियो फरमाई त क़ुरान थो चए त मके में नफ़्स खे ॼाण कोन्हे त माज़ा तक़सिमु गदा सुभाणे छा कंदो डॉक्टर साहब जो त तवज्जो में हो त सुभाणे मां कीअं कंदुसि महिमाननि सां अल्लाह से चयो त न तूं हेॾे हलियो अचु जन्नत जे पासे क़ुरान थो चए त माण्हू कंहिं बि नफ़्स खे इहा ॼाण कोन्हे त माज़ा तक़सिमु गदा सुभाणे छा कंदो मिसाल तव्हांखे ॿुधायूं त ईअं होॾे ख़ुशीअ जा भई गीत था हलनि पिया हेॾे जनाबे जी सुनत बणिजी वई माज़ा तक़सिमु गदा पोइ पंजी शइ ताईं अल्लाह ताला क़ुरान फरमायो त वमा तदरी नफ्सुन बिअई अर्दिन तमूत वमा तदरी नफ्सुन बिअई अर्दिन तमूत कंहिं नफ्स जे ॼाण में इहा शइ न आहे त ज़मीन जे कहिड़े हिसे ते फौत थींदो इहा कंहिंखे ॼाण कोन्हे
माण्हू चवंदो त जेकॾहिं ख़बर हुजेसि इन जा मौत थींदो त ओड़े वञे ई न, पर ख़बर ॼाण ई कंहिंखे कोन्हे। कॾहिं कॾहिं बीमार अहिड़ा बीमार जो चवंदा त हाणे खणण जहिड़ो कोन्हे, वरी दोस्त बाबा चवंदा बाबा खणण जहिड़ो आहे न, खणो अस्पताल ताईं त पुॼायो, ऐं अस्पताल जे लाइ खणी करे गाॾीअ में विधोसीं त उते मौत थी वियो, कंहिंखे गाॾी हलाईसीं त रस्ते में मौत थी वियो। ज़मीन जे जंहिं जाइ ते मरणो अथसि उते कंहिं न कंहिं हवाले सां पहुचणो अथसि, कंहिं न सघे ॼाण पूरे त किथे पूरे। न त इहा ख़बर हुजे त भला हर को चवंदो त मां मस्जिद में मरां, हर को चवंदो त मां तवाफ़ कंदे मरां, हर को चवंदो मां नमाज़ पढ़ंदे मरां, पर कंहिंखे ॼाण कोन्हे किथे मरंदो, केतिरनि खे नसीब थींदो आहे। हा न, इहे 5 शयूं क़ुर तो फरमाए त कंहिंजे ॼाण में न आहिनि, मां अलाह खां सवाइ। अॻिते असांजे लाइ छा आहे, अलाह खे ॼाण। 50 सालनि खां मथे गुज़री वियो, बाबू साईं बहितरीन शेर ॿुधायो, अञा 50 साल ॿिया बि ॻाए 100 साल ताईं अलाह छो सिहत ॾे। इहा बि ॻाल्हि ॿुधायांव, हदीस में ईंदो आहे साईं जन फरमायो त सभ खां पहिरियों पंहिंजी सिहत जी दुआ घुरंदा कयो, अलाह असांखे सिहत ॾे, सिहत कामिल आजिला अता फरमा। सिहत खां सवाइ माण्हू बेकार, हा न, परायो अलाह ॿिए जो मोहताज न करे, पंहिंजा बि परे थी वेंदा, बच्चा परे थी वेंदा, ईअं बीमारी जी हालत में अम्मड़ अबो परे थी वेंदा। इहो दुनिया में अल्लाह ताला ॾेखारींदो आहे त केॾो रिश्तो मज़बूत आहे, पर को बि को कंहिंजे कमु नथो अचे। हली 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 वञी क़बर ते पहुचंदा, क़बर में बि अकेलो वेंदो, को कंहिंसां गॾिजी न वेंदो। हिते त सिर कुर्बान करण जे लाइ तयार, पर जेॾी महिल क़बर थींदी, क़बर ॾे हलणो पवंदो, चवंदा जल्दी खणी वञो, हा न, जल्दी अलाह जी अमानत अलाह जे हवाले कयो, हा न। हुयो त पुट, हुयो त अबो, हुई त अम्मड़, पर मामलो अहिड़ो थी पियो जो मजबूरा माण्हू चए थो त बाबा अलाह जी अमानत अलाह ॾे पुॼायो, माना को कंहिंसां कोन हलंदो। ईअं फरमाई त हे त हितां जो मसइलो, पर आख़िरत में को कंहिंजे कमु न ईंदो। फरमाई त एॾो सख़्तु ईअं थींदो, एॾो ख़तरनाक, एॾो औफ़ाइतो मौक़िओ हूंदो, यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि, ॾींहुं थींदो जो हर को ॿिए को बेज़ार हूंदो, चवंदो इहो वञे त वञे, मां बचां। तंहिंजे करे उन ॾींहं जे लाइ कुझु सोचणु खपे, ऐं ॿियो ज़िंदगी दुनिया में रहण जे लाइ अलाह खां दुआ घुरिजे त अलाह जेको वक़्तु रहाए उहो सिहत सां ईमान वारी ज़िंदगी सां रहा। जॾहिं दुनिया में लाॾाणो कराए त उहो कलमी ऐं शहादत वारे मौत सां लाॾाणो कराए, बसि। ऐं नबी साहब ॿुधो हीअ ॻाल्हि, साईं जन फरमायो जंहिं ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो बि तड़प न कई, शहादत जी मौत जी अलाह को तलब न कई, पोइ पाण फरमायो भले यहूदी थी मरे या नसारो थी मरे, अलाह खे इन जी परवाह न आहे। तंहिंजे करे अलाह को दुआ घुरंदा कयो त रब जेतिरो वक़्तु रहाए ईमान इख़लास सचाईअ सां रहाए, कलमे सां रहा, जॾहिं ज़िंदगी असांजी पूरी थिए त पोइ मौत शहादत वारो ॾे, शहादत जो मौत न आहे त कलमे वारो मौत नसीब फरमा। ईअं ई फरमायो अल्लाह जे रसूल जे हुक्म जे मुताबिक़, ईअं बि ईंदो आहे सैयदना फारूक आज़म, हा ॻाल्हि सैयदना फारूक आज़म चयो त मुंहिंजा रब मूंखे महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीने मुनव्वर जो मौत नसीब फरमाए, शहादत वारो। पर मैं ईअं तलब करे सघे थी त अलाह असांखे मौत ईमान सां महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीने वारो नसीब फरमाए, पर उते ईमान जो लफ़्ज़ चवणो पवंदो, ईअं न त छड़ो मदीने में मौत न, मके में मौत न, जेकॾहिं मके मदीने जे मौत जे तलब करण सां ईमान जो लफ़्ज़, अलाह असांखे ईमान सां महबूब मोहम्मद करीम जे शहर मदीनतुल मुनव्वर जो मौत नसीब फरमा। छो त उते खोड़ मुनाफ़िक़ बि थी विया, यहूदी नसारा बि थी विया, उहे बि उते मदीने में मुआ, पर मदीनो उन्हनि खे फ़ाइदो न ॾींदो, मदीनो फ़ाइदो ॾींदो ईमान सां। अलाह ताला असांखे ईमान वारी दौलत सां मालामाल करणु फरमाए। बहरहाल हाणे अॼु मां हैरान थी वियुसि, को ट्रैक्टर आयो त उन में बि आवाज़ पियो हलियो, दोस्तनि ॿुधायो त आवाज़ इहो हूंदो आहे, इमदादुल्लाह पियो हलंदो आहे, ज़्यादातर इमदादुल्लाह हले थो त पोइ बाक़ी मां हिते छा कयां, पोइ वरी इएं चवंदा रूबरू रूबरू रूबरू। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला मूंखे बि इख़लास नसीब फरमाए, अलाह ताला मुंहिंजे कोरे खे बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। अॼु मुंहिंजे ॾाढो रब करीम जो हम्द अची वियो, पुराणा ॿोल मां सम्झां ज़रूरु तव्हांजा ॿुधल हूंदा। 26 नंबर में 26 कहिड़े में बा 26 नंबर 1 2 3 4 5 26 नंबर में रिकॉर्ड थियल आहे हिकिड़ो हम्द। उहो कहिड़ो आहे, ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं। सुभान अल्लाह। ख़ालिक़ केरु आहे, राज़िक़ केरु आहे। अॻे असांखे ॿुधायो न त दोस्त मूंसां ॻाल्हि कई त पाणीअ जे मथां पखी फिरनि पिया, थोरो तवजो, पाणीअ जे मथां पखी फिरनि पिया, असां 2 ॼणा वियासीं, ॾिठो त हिकिड़ो पखी वञी टुॿी आई पाणी में, तव्हां बि इहो मंज़र करे ॾिठो हूंदो, टुॿी जो ऐं त पेरनि में चुंब में कुझु ज़रा आयसि, पर छा आयसि,
वो खयूं गीतों ॾींदो उॾंदो आहे वरी मथो ॿिया पखी फिरनि पिया वरी कंहिं पखी वारो ॾिसी करे वरी वञी टुॿी आई पाणी में मथो हेठि दुबे में अचे खॾ में अचे पाणी में हई टुॿी वरी उन बि ईअं कयो असां हैरान थियासीं त ॾिस अल्लाह जी कुदरत आहे घुमनि हवा में था रिज़्क़ पाणीअ में अॼु ॻोल्हे पंहिंजे उन रिज़्क़ खे पंहिंजे चोंबनि ताईं चंबनि था खयूं था अञा ईअं हुयासीं त हिकिड़े पखीअ जो टुॿी आहे उनखे वरी कुरड़ीअ जो वॾो वॾो दरो अची वियो कुरड़ी अची वियसि वॾड़ी उन करे पेरनि में काबू कई थोरो तवजो पेरनि में काबू के मां दोस्त खे चयो भितर हण ॿिया छॾाए वठो वॾी कुरड़ी खई थो वञे पर कुरड़ी बि फतकी पर हो छॾाए छॾी न सघी छॾी न चिंबड़ीअ पर काबू पेर कई अञा ॾिठो त हुते पधर ते ॾिठो त हिते छॾाइजी वियसि मां अमराक जो भॼ खणी आहे मुंहिंजो अमरा उॾे वियो मां हे नज़ारो ॾिसां पियो हू ख़ाली मोटी आयो छो चयो मां लधई न छा हुयो त पधर के लधम के पोइ खणी न आई हिनखे बंदि कयो न के तव्हांजा हलनि था पिया मोबाइल फ़िलहाल 2 मिंट बंदि कयो कहिड़े में आवाज़ ये ॻाल्हि यादि करण जहिड़ी आहे पोइ हमरा चयो त मुंहिंजो हमरा ख़ाली मोटी आहे छो न लधई के लधम के खणी न आई के खणी इन जे करे न आयो त ॻोल्हियमि त काथे किरी अञा जो ॾिठुमि त बन्ने जे पाड़ में ड्रब हुया उन्हनि ड्रबनि में ॾिठुमि त बिलो हिकिड़ो उहो मछी पियो उहा पखीअ खां जेकी किरी उहा वरी बिलो चिंबड़ी हो रही आहे मां हैरान थी वियुमि त उहो पखी हेॾे खणी आयो वरी हिन जो नसीब अञा मां बिले जे वेझो हुयमि त बिलो मूंखे ॾिसी लिकणु लॻो अञा मां वेझो थियुमि त ॾिठुमि त बिले जा अॻियां पेर ॿई कपियल हुया पोयां पेर ढिढरीअ ते ईअं मूंखे ॾिसी करे बन्ने में हुन ड्रबुनि में लिके वियो तॾहिं मूंखे दाह निकिती त रब इन मंडी ॿिली जे लाइ एॾो इंतज़ाम कयो पखी मोकिले ताज़ी मछी हिकिड़ो दफ़ो सलाह सुवारी पढ़ो त मां शुरू कयां अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तू दातर खालिक पयो खराई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तू दातर खालिक पयो खराई सारी दुनिया के मौला चमकाए तो छॾिया में शम्सो कमर सितारा चमकाए तो छॾिया में शम्सो कमर सितारा सिज खे उभारे कादिर वापस वरी थुलाई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तू दातर खालिक पयो खराई सारी दुनिया के मौला मखलूक ते मालिक एहसान तुंहिंजा आहिनि मखलूक ते मालिक एहसान तुंहिंजा आहिनि सब खे मुंहिंजा ओ साईं रोज़ी पयो रसाई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तू दातर खालिक पयो खराई सारी दुनिया के मौला उभते ककर पुकारा ठाही मिठा तो मालिक उभते ककर पुकारा ठाही मिठा तो मालिक बरतर थियन बहारूं बरतर थियन बहारूं बरसात पियो वसाई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई
तर खालिक पयो खाराई सारी दुनिया के मौला तुझा खजाना खालिक अणखुट इलाहिया ने तुझा खजाना खालिक अणखुट इलाहिया ने जग थो सजो ही खाए भुखियो न को रहाई सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तूना तर खालिक पयो खाराई सारी दुनिया के मौला वाहिद बख्श आहे मिस्कीन तुझो वानो वाहिद बख्श आहे मिस्कीन तुझो वानो कहाँ जो फजल करम कर राहिम रहीम आहे सारी दुनिया के मौला हादी पयो हलाई नींदो आहे तूना तर खालिक पयो खाराई सारी दुनिया के मौला वारो नबी आयो मुस्तफा मरहबा मरहबा सब जो मरहबा शानवारो नबी मुझ मदनी मिठो शान में आउतम जैत परवर कई आनुबूवत खत्म मुझ मदनी मिठो शान वारो तम जैत परवर कई आनुबूवत खत्म सोई भांगे मिलो खातमुल अंबिया मरहबा मरहबा सब जो मरहबा शानवारो नबी आयो मुस्तफा मरहबा मरहबा सब जो मरहबा शानवारो नबी रिवायतुन में एकड़ो हदीस के किताबन में वाक़ियो ईंदो आहे इमामुल अंबिया हिकड़े दफ़े सहाबा में वेठला महफिल में पाण फरमायो त मां कोशिश कई आहे त सभिनी जा हक़ अदा कया अथमि अञा बि जेकॾहिं कंहिं मोहम्मद करीम ने फरमायो त मूंॾे कंहिंजो हक़ आहे त उहो मूंखां वठे दुनिया में वठे ॿार ॾाढो तंग था कनि पुट ॻाल्हायो न लव मूंॾे हक़ दुनिया में आहे उहो मूंखां वठे पाण ऐलान फरमायो कंहिं बि न जुड़ न कई हर को ख़ामोश वरी पाण ॿीहर फरमायो जंहिंजो हक़ मूंॾे आहे मूंखां वठे टीहर फरमायो पोइ हिकिड़ो साहिब सवारो उथी बीठो अर्ज़ कईं या रसूल अल्लाह मुंहिंजो तव्हां ॾे कुझु हिसाब रहियल आहे पाण फरमायो त बयान कर छा रहियल आहे चईं हिकिड़े जंग जे मौक़े ते आयासीं थे मां खे तव्हां पुठीअ ते चाबो कयो लकुण ऐं मुंहिंजो को कुसूर बि कोन बसि तव्हां मूंखे लकुण पाण फरमायो त तोखे लकुण पोइ छा तुंहिंजी दिलि घुरे थी चइसि तव्हां चओ था त मूंखे ॼण हक़ मूंॾे आहे त वठे तव्हां चओ था त मुंहिंजो इहो हक़ तव्हांखे रहे पाण फरमायो त ठीकु आहे तूं वठि पंहिंजो हक़ चइबो लकुण घुरायो वियो साहबा हैरान थिया त हिन चरे बि छा थी साहबी रसूल हिनखे छा थी वियो हे चरियो थियो आहे रसूलुल्लाह को चइबो लकुण साईं जन फरमाए तव्हां कोई न मूंॾे हक़ आहे मां ॾियण जा तयार आहियां लकुण अची वियो हे साहिब सवार खे हथ में ॾिनो वियो आप टे कोई लकुण साहिब सवारो साईं जन जे पुठीअ ते फिरियो केॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे केॾी ख़तरनाक आहे साहबा सभा तड़पनि पिया हज़रत उमर चई कीअं थींदो आहे हिनखे छा थी वियो भारत साईं जन सभिनी खे चयो ख़ामोश कंहिंखे पुछण जी न आहे ज़रूरत हिनजो मूंॾे हक़ आहे मूंखां वठण थो घुरे पोइ हुन लकुण हथ में खणी अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह ॻाल्हि हिकिड़ी अञा आहे पाण फरमायो कहिड़ी चइसि जेॾी महिल मूंखे तव्हां चाबो कयो तेॾी महिल मुंहिंजे पुठीअ ते कपिड़ो कोन हो
जिस्म मुझो खाली हो कपड़े माना पुठी मुझे उगाड़ी पाण फरमाए ठीक है पांजो पहरान मुबारक मथे कर तो भल बाबा पांजो हिसाब तू वठ जे पहरान मुबारक मथे थियो इमामुल अंबिया जे हिन किनी कुलन जे विच ते मोहर नबूवत जो निशान हुयो निशान हो बस जे वो ज़ाहिर थियो त वनी साहब चिमड़ी पियो साईं जन के भाकुर विझी करे उन मोहर के चुमी ॾिनई क्यों मुझा साईं बी मूं वटि का ख़बर नहीं मां चयमि पे त इहो मूंखे फ़ाइदो कीअं थींदो तॾहिं मां हिकिड़ी टल के मुंहिंजो अबो मां तो कुर्बान वञी मां तोखां बदिला उन मोहर नबूवत के चुमी ॾिनई साईं जन जो उन जिनी कुलनि जे विच ते आने वांगुरु रवायत में वेंदो आहे उन ते लिखियल हो त मुहम्मदुर रसूलुल्लाह ईअं ख़ुदा जे तरफ़ खां ईअं लिखियल हो ख़ातमुन नबूवत जी मोहर शायर इस्लाम जी उहा ॻाल्हि इमामुल अंबिया आया ख़ातमुन नबी क़यामत ताईं ॿियो नबी न नओं नबी न ईंदो तिम शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा सभु चओ मरहबा मरहबा शान वारो नबी मुंहिंजो मदनी मिठो शान में आओ तम जंहिंते परवर कई आनुबूवत ख़तम सोई भांगे मिलियो ख़ातमुल अंबिया मरहबा मरहबा सभु जो मरहबा शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा मरहबा सभु जो मरहबा शान वारो नबी चंद्र चोॾीअ खां आ पैगंबर चिटो चंद्र चोॾीअ खां आ पैगंबर चिटो चंद्र चोॾीअ खां आ पैगंबर चिटो माखी मिसरीअ खां आ मुहम्मद मिठो वाह रहबर मिलियो आओ जो रहनुमा वाह रहबर मिलियो आओ जो रहनुमा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी दौर दुनिया मथी व्या सबई गम अलम दूर दुनिया मथी व्या सबई गम अलम दूर दुनिया मथी व्या सबई गम अलम शाद आबाद थियो आहे अरब अजम छो त पैदा थियो आ दिली दिलरुबा छो त पैदा थियो आ दिली दिलरुबा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी मुझे मिठड़ी अम्मा आमिना जो बचो मुझे मिठड़ी अम्मा आमिना जो बचो मुझे मिठड़ी अम्मा आमिना जो बचो सारे जग खां बणियो शान में आओ जो जंहिंजी अज़मत ॾसी सोणे क़ुरान जंहिंजी अज़मत ॾसी सोणे क़ुरान मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी नात महमूद बंगलाणी ठाहे पयो मुस्तफ़ा सां महबत वधाए पयो नात महमूद बंगलाणी ठाहे पयो मुस्तफ़ा सां महबत वधाए पयो पंहिंजे साईं मथां घोरियां घर बचा पंहिंजे साईं मथां घोरियां घर बचा मरहबा मरहबा सब जो मरहबा शान वारो नबी आयो आहे मुस्तफ़ा मरहबा